नाज़िर गाज़ी अहमद में पीटीआई अगवान हलीम आदिल शेख खिलाफ जोखिया बिरादरी जे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई। उन हवाले सां ॾिसो था ग़ुलाम हैदर उनर जी ही रिपोर्ट। मलीर जे नडी चूंड इलेक्शन दौरान हलीम आदिल शेख पीटीआई जे अगवान ऐं सरदार अब्दुल करीम जोखियो जे ख़िलाफ़ जेकी ॻाल्हियूं थियूं हुयूं जहिड़ो थियो हो गारगन थी उन खां पोइ जोखिया बिरादरी जा माण्हू सरापा एहतजाज आहिनि। अचो त हिननि अगवान खां पुछो त वधीक हिन जो छा चवणु आहे। हलीम आदिल शेख जेको गुलाम हुसैन जोखे में हथियार बंदि वठी आयो, फायरिंग कई, उनजे मथां सख़्त लफ़्ज़ में मुदमत कयूं था। असांजे चीफ सरदार जे मथां जेके नाअहली लफ़्ज़ कया अथसि असां उनजी सख़्त लफ़्ज़ में मुदमत कयूं था। असां आला अख्तियार खे नोटिस था वठूं, इन जी सख़्त लफ़्ज़ में नाअहल एमपी खे हटायो वञे। हिकु पार्लियामेंटेरियन माण्हूअ खे घुर्जे त हू ज़बान कहिड़ी इस्तेमाल थो करे। छा पीटीआई में सभई अहिड़ा ई माण्हू वेठल आहिनि छा? या इमरान खान जेका नवाण खणी आयो सा इहा खणी आयो छा? सरदार जाम अब्दुल करीम खान ख़ानदानी सरदार आहे, 7 पुश्ते 7 पीढ़ियुनि खां हू सरदार आहिनि, हू शरीफ़ माण्हू आहिनि। उन जे ख़िलाफ़ जेको हलीम आदिल शेख गंद कयो आहे त तू गुंडागर्दी थो करी, हीअं थो करी। गुंडागर्दी त हलीम आदिल शेख जी सिधी सही गुजनि इदारनि खे सॼी ख़बर आहे। इलेक्शन कमीशन खे घुर्जे त इन शइ जो नोटिस अज़ ख़ुदनि हुन वरितो बि आहे, अञा वधीक वठनि। नाला ॿई ॿिन्ही जा ॿई गुंडा। पहिरीं ॾिसो हुनजो किरदारु नवाज़ लीग में, उन खां पोइ मन जेको आहे वरी आया काफ़ लीग में, काफ़ लीग खां वरी पीटीआई। हिननि जो कमु इहो बदमाशी कब्ज़ा खोरी। जीअं ॾिसो सुपुर हाईवे ते गडाब जे भरिसां हिकिड़ो फार्म हाउस ठाहिरायो वेठा जेको मन 1000 एकड़ ते आहे। तव्हां वञी ॾिसो उते मन हिकिड़ो का हैसियत जे माण्हू इन उते कब्ज़ो कयो वेठो आहे। अञा उते कराची में ॿिया कब्ज़ा खोड़ंदसि, पर उहो उन जी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी आहे, पंहिंजी बदमाशी। घटि में घटि इहो त सोचे त कंहिं चङे माण्हूअ खे इंसान खे मन मां कहिड़ो ॻाल्हि असांजो सरदार आहे, क़ौमी सरदार चीफ सरदार, उन जे ख़िलाफ़ जेको न ॻाल्हायो आहे उन जे लाइ असांजी दिलाज़ारी थी आहे सॼी क़ौम जी। ऐं हिनखे असां चवंदासीं त जे अथई शर्म हया ज़रो गैरत अथई त अहिड़े इंसान खां वञी तूं गोॾा खोड़े माफ़ी वठि। जी सिंध में जेको असांजे सरदार जाम अब्दुल करीम साहब जे असांजो जाम मोतबर माण्हू आहे, बाक़ी ॾुख ज़रूरु आहे जेको हुन कुझु कयो आहे उनजी हुनखे मोट मिले पई। राति हुन हिकिड़ो इल्ज़ाम हुयो त मुंहिंजे कमरे में नांग छॾियो वियो आहे। इहे नांग ख़ुदा जा अथसि। शरीफ़ माण्हुनि सां कुझु इहे ॻाल्हियूं कंदो त अलाह जे तरफ़ां मोचड़ो काफ़ी लॻे थो। इहो ई काफ़ी आहे असांजे लाइ। जेको ख़ुदा जे तरफ़ां हुनखे पादर लॻे थो। नांग था खाए, नांग त क़बर में खाईंदा आहिनि, हिते इहो जेल हिन लाइ क़बर ई आहे। एतिरो मोहत वधीक। कैमरामैन राशिद उनर सां गॾु ग़ुलाम हैदर उनर, मेरठ टीवी, काज़ी अहमद।